अॼु असां सां गॾु हिकु अहिड़ी शख़्सियत यानी हिकु अहिड़ी पर्सनैलिटी मुलाक़ात करे रही आहे जंहिंजे बारे में मां जेतिरो चवां ओतिरो घटि आहे। घणेई फिल्म्स न सिर्फ़ु हिंदी, न सिर्फ़ु सिंधी, न सिर्फ़ु मराठी, पर घणेई टीवी सीरियल्स हिननि तयारु कया आहिनि। ही न सिर्फ़ु राइटर, डायरेक्टर, प्रोड्यूसर, पर म्यूज़िक जो मज़ो कीअं ॾिजे माण्हुनि खे उन जी बि पूरी ख़बर रखंदा आहिनि। पर असांजी जेका शख़्सियत असां सां गॾु आहे उन्हनि जो नालो छा आहे? उहे आहिनि असांजा श्री कमल नाथानी ऐं गॾोगॾु उन्हनि जी अर्धांगिनी यानी उन्हनि जी वाइफ यानी उन्हनि जी सिंधीअ में चइबो आहे जोए, मधु नाथानी। तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजो जय झूलेलाल। जय तव्हां पंहिंजे हिन 30 सालनि जे हिन प्रोफेशन में ॾाढो घणो पंहिंजो नालो त कमायो आहे, महिनत बि घणी कई आहे। मूंखे सिर्फ़ु कुर्ब करे इहो ॿुधाईंदा कि जेके टीवी सीरियल तव्हां तयारु कया आहिनि, टीवी सीरियल ठाहिणु केतिरो ॾुखियो आहे, अगर असांजे दर्शकनि खे ॿुधाईंदा त ॾाढो सुठो थींदो। ज़रूर। पहले जी वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे कि फिल्म ठाहिण ऐं सीरियल ठाहिण में काफ़ी फ़र्क़ु आहे, काफ़ी अंतर आहे। छाकाणि फिल्म जेकी आहे उहा तमामु वॾे स्केल ते ठहंदी आहे, उनजो कैनवस अलॻि आहे, उनजी टेक्निकल शयूं अलॻि हूंदियूं आहिनि। We have received the signal. Release him. हसन महमूद जिंदा, कराची या इस्लामाबाद ना। हमारे लिए सबसे पहले कुछ था तो सिर्फ हमारी ड्यूटी, देश के लिए। हमारी कमजोरियों का तुम लोग सिर्फ फायदा उठा सकते हो। कश्मीर तुम्हारी कमजोरी है, हमारी ताकत। हमें हसन महमूद और उन हिंदुस्तानी कमांडोज को खत्म करना है। खुद पर इतना घमंड करना, एहसान करके वो एहसान जताना बहुत बुरी बात है। इट्स वेरी बैड। मैं यहाँ अपनी बेटी लेने नहीं आया हूँ। हमारे यहाँ एक बार बेटी दी जाती है, फिर वापस नहीं ले जाती है। अगर वो चला गया तो फिर कभी वापस नहीं आएगा। बहुत प्यार करता है तुमसे। एक है सागर, एक है नदिया, एक है आंसू का कतरा। लेकिन इस कतरे के अंदर नदिया सागर सब बहता। कल्पना कीजिए कि आने वाले समय में एक दिन ऐसा हो जब पानी की एक एक बोतल के लिए बोली लगे। पानी की ऐसी बोतल देखी है आपने? नहीं ना। इस अमृत को हासिल करने के लिए बढ़ चढ़कर बोली लगाइए। चलिए 3000 बोलिए बोलिए बोलिए। हाँ भाई साहब बोलिए, आप बोलिए, आप बोलिए। मजाक में, सच है। अगर अब भी नहीं संभले ना तो हमारी आने वाली पीढ़ियां इसी तरह पानी के लिए तरसेंगी। सोच समझकर खर्चो जल, कभी न व्यर्थ बहाव जल। जल संसाधन, नदी विकास और गंगा संरक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी। टीवी उन जे कंपैरेटिवली थोड़ो सवलो आहे, कंट्रोल्ड हूंदो आहे, उन जो कैनवस एतिरो वॾो न हूंदो आहे। हिकु घर में, घर जे अंदरि घटि एक्टरनि सां, घटि टेक्नीशियन सां गॾु असां हिन खे ठाहे सघूं था।
तव्हां चांहि त न पीअंदा न? अरे छोरा, मुंहिंजे लाइ संबोसा कचोरियूं ऐं मिठी लस्सी त वठी अच पुट। चांहि जो अॼु नेरनि बराबरि न कई अथमि न, इन करे। ही छोकिरो सॼो विलायती त कोन पर अधु मुनो विलायती त आहे। ऐं रोजा मुंहिंजी छोकिरी खे पार्टी ॿिए कबे एवर। हिन शहर में एतिरी बांस आहे, साह खणण केतिरो ॾुखियो आहे। नालो छा अथई धीअ? सिली। त मुंहिंजी त शुरूआत ख़ैर मेन वॾी फिल्मुनि सां शुरू थी। मां चश्मे बदूर खां शुरू कयो, पोइ तंहिंखां पोइ डॉक्टर पिक्चर ठाही, जलवा पिक्चर हुई नसीरुद्दीन शाह, उहा ठही। तंहिंखां पोइ जॾहिं मां पंहिंजी कंपनी ठाही, उन कंपनीअ में असां टेलीविज़न लाइ जाम कमु कयो। त जॾहिं मां टेलीविज़न शुरू कयो त पतो पियो, छाकाणि मां फिल्म जे बैकग्राउंड मां हुयुसि, त फिल्म ऐं टेलीविज़न जो फ़र्क़ु पोइ महसूसु थियो जॾहिं टीवी शुरू थी हिंदुस्तान में, ऐं मुंहिंजा 4-5 सीरियल उन वक़्तु ज़ी टीवीअ ते ऐं अलॻि अलॻि चैनल्स ते शुरू थिया, जंहिंमां सनसनी, उलझन, साज़िश, आवाज़ नहीं अंदाज़ वही अहिड़ा म्यूज़िकल सीरियल हुआ ऐं ॾाढो मज़ो आयो उन्हनि खे करण में। तव्हां सिंधी फिल्म बि ठाही त सिंधी पिक्चर तव्हां जूं घणेई कामयाब बि वयूं आहिनि, अगरि उनजे मथां थोरी रोशनी विझंदा त ॾाढो सुठो थींदो। ओ साथी मायूस न थी तू, जिंदा दिल थी जग में। डैडी, सुंदर जी शादी तय थी वई है, संगीता जो मेल आयो है। तोखे ख़बर अथई पूजा दीदी अमेरिका मां अचे पई तुंहिंजी शादीअ लाइ। ते तोसां गॾु हो? हा, असांजी पूजा लाइ ॾाढो सुठो छोकिरो आहे। ज़माने जे गर्दिश खां मां बेख़बर, तुंहिंजे मिलण लाइ दिल मुंतज़र। Dude, you're playing with fire. तू ॿिनि छोकिरुनि जी ज़िंदगीअ सां धोखो करे रहियो आहीं। तुझे दर ते दूल अचे जो सवाली, तुझे दर ते दूल अचे जो सवाली। वञे की न वापस कजह मूर खाली। सुंदर जो रिश्तो टुटी पियो। छा? माइटनि वारी छोकिरीअ वारनि जो न्यापो खणी आई हुई। जे पंहिंजे माउ खे ज़िंदा ॾिसण चाही थो त पूजा खे भुलिजी वञ। देव खे विसारे छॾ पूजा, तुंहिंजी शादी हिन सां कॾहिं न थी सघंदी। जेका हासिल थींदिया है रब जी इबादत करे, उहा रोशनी मिलंदी आहे कंहिं सां मुहबत करे। मामा एनफ इज इनफ, बर्दाश्त करण जी भी कोई हद थींदी आहे। जे बर्दाश्त करण जी हद पार थी वई त निकिरी वञे न घर मां। तूं? मां देव खे छॾे अमेरिका वञण लाइ तैयार आहियां डैडी, पर सच ॼाण खां सवाइ न। दिलड़ी तोखे दम दम सारे, तू ही जो विछोड़ा मोहब्बत हमारी। मेरा जीसस ही जानता है मैं तुम्हारे बिना नहीं जी सकती। इंसान खे हमेशा वो कोन मिलंदो आहे जेको हू चाहींदो आहे। एक्चुअली मां सच ॻाल्हायां त मां जॾहिं पंहिंजी कैरियर शुरू कई त मूंखे सिंधी लैंग्वेज सां एतिरो लगाव कान हो। मुंहिंजी शादी थी 1988 में ऐं मां आयुसि हिन जे संग में, मधु नाथानी, हाणे नाथानी आहे, पहिरीं मीरानी हुई। जी ही थिएटर मां हुई, थिएटर जी एक्टिंग कंदी हुई ऐं उहो थिएटर वारा हिकु सिंधी थिएटर खे, नाटक खे प्ले में
टीवी फिल्म पिया ठाहिणु चाहिनि। त उहा पहिरियों दफ़ो असांजी हुते मुलाक़ात थी ऐं उन पिक्चर जो नालो हो औखा पंध प्यार जा, जंहिंमें इहा मधु हिकु हीरोइन हुई ऐं उतां असांजी कहाणी शुरू थी। ऐं छाकाणि हिननि जा फादर जेके मुंहिंजा फादर इन लॉ उहे सिंधी लैंग्वेज सां तमामु जुड़ियल आहिनि। सिंधु कला संगम उन्हनि जो पंहिंजो ग्रुप हूंदो हो। उन्हनि पंहिंजो सॼी ज़िंदगी ऑनररी इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आदिपुर खे ॾिनो, उते अची करे लास्ट 15-20 सालनि खां रहिया आहिनि। त इन्हनि सां जॾहिं मां इंटरेक्ट कयो त पोइ मूंखे लॻो न, मूंखे बि पंहिंजी लैंग्वेज सां, पंहिंजे सिंधियत सां मुंहिंजो जेको प्यारु आहे ऐं उहो उत्साह उहो वधियो। ऐं तंहिंखां पोइ त हीअ अची वई त पोइ त असां जाम कमु गॾु कयो आहे। सिंधीअ में त असां घणो करे सभु कमु गॾु कयो। जीअं त हाणे असीं तव्हांजे मुंहुं ज़बानी ॿुधी रहिया आहियूं सिंधी पिक्चर जे बारे में, मूंखे ख़बर पई आहे कि तव्हांखे अवार्ड मथां अवार्ड एतिरा इनाम मिलिया आहिनि ज़बरदस्त। छा अहिड़ो को अवार्ड जेको सिंधी भाषा खे खणी या सिंधी फिल्म खे खणी तव्हांखे मिलियो आहे, अगरि उनजे मथां बि रोशनी विझंदा त ॾाढो सुठो थींदो। सिंधी हा, सिंधी केरु कंहिंजो जेकी पहिरीं पिक्चर असां ठाहीसीं उनखे बि जाम अवार्ड मिलिया। ऐं हाणे हींअर जेकी प्यार करे ॾिस, इनखे त मुंहिंजे ख़्याल सभई अवार्ड मिली चुका आहिनि। ऐं हींअर लास्ट में असां फिल्म फेस्टिवल ऑर्गेनाइज़ कयोसीं दिल्लीअ में, जिथे उन्हनि जो चीफ मिनिस्टर जेको आहे अरविंद केजरीवाल, उन असांखे बेस्ट फिल्म जो अवार्ड ॾिनई फिल्म प्यार करे ॾिस खे। जाम अवार्ड्स मिली चुका आहिनि। हाँ, त उहे अवार्ड संभाले रखिजो छो जो इहा ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे कि तव्हांखे केतिरा अवार्ड मिलिया आहिनि। मां मधुजन सां बि ॻाल्हाईंदसि, पर पहिरियों चाहियां थी कि तव्हां जेतिरो महिनत कई आहे, जेतिरो कमु कयो आहे फिल्म इंडस्ट्रीअ में, पहिरियों उहो मसालो असीं दर्शकनि खे ॿुधायूं त पोइ वरी मधुजन खे बि असीं पकड़ींदासीं। हाणे भाऊ मूंखे इहो ॿुधायो कि जेके म्यूज़िक आहिनि, तव्हां म्यूज़िक जे मथां बि ॾाढो ध्यानु ॾींदा आहियो, पोइ उन जे मथां अगरि तव्हां थोरी रोशनी विझंदा म्यूज़िक जे मथां बि कि ॾुखी आहे सवली आहे, त ॾाढो सुठो थींदो। ओ साथी मायूस न थी तू, जिंदा दिल थी जग में जी तू, गम ही वेंदा गुज़री, दुख सब वेंदा विसरी, दुख सब वेंदा विसरी। हा, न इहा ॻाल्हि सही आहे कि मूंखे म्यूज़िक सां ॾाढो प्यारु आहे। हालांकि मां न ॻाए सघंदो आहियां, न वॼाए सघंदो आहियां, मूंखे सुर जी कोई नॉलेज कान्हे, लेकिन मुंहिंजा कन तमामु स्ट्रॉन्ग आहिनि। कहिड़ी धुन सुठी आहे, कहिड़ो गायक सुठो आहे, उहो सुर में आहे या न, उहो मूंखे पतो पवंदो आहे। मां सुर में हुजां या न हुजां उहो मूंखे न त मधुजन ॻाईंदा हूंदा? न, उनखे एतिरो शौक़ु कान्हे, पर म्यूज़िक जो ॾाढो शौक़ु अथसि। पर हाणे घर में एतिरो वॾो क्रिटिक आहे त इन करे उहो घटि ॻाईंदी आहे। मुंहिंजे हिसाब सां, छाकाणि मां एतिरी फिल्मुनि सां जुड़ियल आहियां, फिल्म इंडस्ट्रीअ सां जुड़ियल आहियां, मूंखे इहो लॻंदो कि कंहिं बि सुठी फिल्म जे हलण जे पुठियां म्यूज़िक जो इंडिया में तमामु वॾो रोल आहे। छाकाणि स्टोरी, डायरेक्शन, फिल्म ओवरऑल इहे सभु हिकु पासे, लेकिन जेसिताईं पिक्चर जो म्यूज़िक हिट नथो थिए उहा पिक्चर हिट नथी थिए इंडिया में। ख़ासि करके 80s 90s में इहो ट्रेंड ॾाढो हलंदो हो। त सुठो म्यूज़िक हमेशह हिकु बैकबोन थींदी आहे हिकु सुठी फिल्म लाइ। त उहो मुंहिंजो हमेशह पर्पज़ रहियो। छाकाणि मां इवन राज कपूर जेॾीमहिल पिक्चरूं पियो ठाहे, मां उन्हनि जे सेट ते वेंदो हुउसि। मां अमिताभ बच्चन जे सेट ते केतिरी दफ़ा वञी करे, छाकाणि मां जिते कमु कंदो हुउसि उते मूंखे सिखण लाइ जाम मिलियो। बाज़ार जहिड़ी फिल्म जो म्यूज़िक मां सिलेक्ट कयो, साथ साथ जहिड़ी फिल्म
जो म्यूज़िक जेको आहे उहो मुंहिंजे दोस्त जी फिल्म हुई, उते असां इन्वॉल्व हुआसीं। त इहे जेकी तमामु सुठियूं इंट्रस्टिंग अॼु ताईं जी बेस्ट एवरग्रीन म्यूज़िक ठहिया आहिनि, उन्हनि में मां किथे न किथे इन्वॉल्व हुउसि। हिन करे मूंखे लॻे थो कि मूंखे म्यूज़िक जो कंट्रीब्यूशन कंहिं बि सुठी फिल्म लाइ, कंहिं बि सक्सेस फिल्म लाइ इहो ॾाढो ज़रूरी आहे। ॾाढो सुठो। भाऊ तव्हां हेॾनि वॾनि सैटेलाइट चैनलनि सां बि तमामु घणो कमु कयो अथव, माना यानी बॉलीवुड तरफ़ां हिंदी जेको चैनल थींदो आहे। मां इहो ई तव्हां खां पुछणु चाहींदसि कि तव्हां जे मन में कॾहिं न कॾहिं इहो त ईंदो हूंदो कि तव्हां टीवी सीरियल जेका ठाहींदा आहियो छो न सिंधी में बि ठाहियूं? सिंधीअ में त सीरियल एक्चुअली ठाहिणु ॾाढो ज़रूरी आहे ऐं मां केतिरी दफ़ा अलॻि अलॻि माण्हुनि खे, अलॻि अलॻि इंस्टीट्यूट्स खे असां प्रपोज़ल ॾिना बि आहिनि। ऐं विच में इनफैक्ट आशा चांद ॾाढो सुठो हिकिड़ो इहो सिलसिलो शुरू कयो आहे जंहिंमें असां तमामु कुझु इंट्रस्टिंग एपिसोड्स ठाहिया हुआ। पर सिंधीअ में सीरियल ठाहिण जो कमर्शियल वायबिलिटी कान्हे, केर बि माण्हू अॻियां अचण लाइ तयारु कान्हे, छाकाणि ऐं उहो जेन्युइन बि आहिनि, छाकाणि रुगो पैसा कमाइण वारी ॻाल्हि आहे। हिते कोई सिंधी चैनल आहे कान, ऐं सिंधी चैनल मुंहिंजी प्रॉब्लम इहा आहे कि अगरि असां ॾाढा सस्ता प्रोग्राम ठाहियूं त उन जी क्वालिटी सुठी नथी ठहे, ऐं अगरि सुठा प्रोग्राम था ठाहियूं त उहे एतिरा महांगा था ठहनि कि उन जी रिकवरी कान थी थिए। त इन करे सिंधी अञा फ़िलहाल सुठा सीरियल ठाहिण में पुठियां आहे। हालांकि असांजो लिटरेचर, असांजी कहाणियूं, असांजी पोइट्री, सिंध जी आखाणियूं एतिरियूं गज़ब जूं आहिनि कि मां चाहियां थो कि इहे सिंधी आखाणियुनि खे असां हिंदीअ में कन्वर्ट करे ऐं ठाहियूं त इहो बि ॾाढो वॾो हिकिड़ो कमु थींदो। इहो ॾाढो सुठो आहे सोच, ऐं भॻवानु कंदो त ज़रूरु कामयाबु थींदासीं असीं सभु सिंधी। हाणे भाऊ तव्हां त घणनि ई बॉलीवुड एक्टर एक्ट्रेस सां मिलंदा हूंदा, तव्हांजो फेवरेट एक्टर एक्ट्रेस केरु आहे? इहो त बाबा ॾाढो मुश्किल ॾुखियो सुवालु आहे, छाकाणि मां 40 सालनि में 35-38 सालनि में जाम एक्टरनि सां गॾियो आहियां। मुंहिंजे ख़्याल एक्टिंग जे हिसाब सां ऐं परफॉर्मेंस जे हिसाब सां अमिताभ ही आहे। आई थिंक ही इज़ द बेस्ट। उहो त लेजेंड आहिनि ऐं मां उन्हनि सां पर्सनली बि गॾियो आहियां, सेट ते बि गॾियो आहियां। ऐं मां जॾहिं 21-22 साल जो अची करे मां शुरू कयो कमु, तॾहिं मूंखे मौक़ो मिलियो उन्हनि सां गॾिजण जो। ऐं उन्हनि जी हिकु ॻाल्हि एतिरी पावरफुल हुई, उहा मूंखे अॼु ताईं बि यादि आहे त तमामु मतिलबु महिनती माण्हू, तमामु स्ट्रॉन्ग पर्सनैलिटी, ऐं कम जे लाइ पंक्चुअल, कम में परफेक्ट। ऐं उन वक़्तु हू ही वॉज नंबर 1 स्टार, पर पंहिंजी जेकी कम सां लॻाव आहे उन में किथे बि कटौती कान हुई। इहा मां हुतां सिखी ॻाल्हि। त भाऊ वक़्त जे अनुसार असीं छो न हिकु हफ़्ते लाइ ब्रेक था वठूं, छो जो असांखे मधुजन सां बि ॻाल्हाइणो आहे ऐं पोइ इन एपिसोड खे वरी कंटिन्यू कंदासीं। तेसि ताईं जय झूलेलाल।